नड़ा वठ रायोस वठो वठो मेरे हाथ में पुट हैप्पी बर्थडे नाज़रीन जी तो मैं तव्हांखे ॿुधाईंदो हलां त रंधा हाउस ते जेको इरफान जमाली जी सालगिरह मल्हाई पई वञे पीपी अॻवान सिकंदर हयात रंध साहिब जे तरफ़ खां तव्हां बिल्कुलु लाइव हिन वक़्तु मनाज़र ॾिसी रहिया आहियो रंध हाउस सकंज खां। ऐं सिकंदर हयात साहिब जा निजड़ा फर्ज़ंद उहे बि हिते मौजूदु आहिनि जेको केक कटियो वियो ऐं इरफान जमाली खे तव्हां बिल्कुलु ॾिसी सघो था। ऐं जेके रसगुल्ला पिया आहिनि केक आहे खारायो पियो वञे कहिड़ी मदद तुंहिंजी कयां हुकुम कर हाणे सॼो रियाज़ करायो पैसा ॾेई जान छॾाइनि केॾी महिल बि हो कर घुरे त लिखत हिननि खे ॾिनी आहे छो जो वहिंवार असां ॾींदासीं त हू लिखत हुननि खे इरफान खे चओ जेका असां बि हिते मौजूदु आहियूं बिल्कुलु बिल्कुलु असां बि मौजूदु आहियूं रंध हाउस ते तव्हां बिल्कुलु लाइव ॾिसी सघो था। हिन वक़्तु असांजो बॉस सिकंदर हयात साहिब हिते पिणु मौजूदु आहिनि जेको इरफान जमाल जी सालगिरह जो केक कटियो वियो। ये बिल्कुलु तव्हां ॾिसी सघो था हिन वक़्तु जेको ही मिठाई जेका आहे विरहाई पई वञे जेको सालगिरह जो केक कटियो वियो ऐं मिठाई बिल्कुलु तव्हां ॾिसी सघो था। ऐं जंहिंखे बि जेकॾहिं मिठाई खाइणी हुजे त जल्दी जल्दी रंध हाउस ते पहुची वञो। मच्छी खे खाराईंदो साईं बाबा बिल्कुलु तव्हां ॾिसी सघो था सिकंदर हयात साहिब मुंहिंजे फर्ज़ंद खे जेको आहे मिठाई खाराए रहियो आहे। असां वॾा ख़ुशि नसीब आहियूं जो असांखे अहिड़ा तमामु दिलरबा बॉस मिलिया आहिनि। रफ़ीक साहब खे चओ